हिते अहम ख़बर कराची खनियो वॾे वज़ीर सैयद मुराद शाह पारां आम वाहपे जे शयुनि जा अघ रोज़ाने जी बुनियाद ते ॾिसण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर पारां डीसीज़ खे हथरादू महांगाई ऐं ज़ख़ीरो कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। दुकाननि स्टॉल्स ऐं बाज़ारुनि में प्राइस लिस्ट ज़रूर लॻाई वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जो चवणु आहे त पटाटा 30, वॾो बसर 148 ऐं नंढो बसर 120 रुपया विकिरो थिए पियो। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो आहे त गुल गोभी 45 ऐं बंद गोभी जो फ़ी किलो 40 रुपया विकिरो थी रहिया। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह खे इहा ब्रीफिंग ॾिनी वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह पारां आम वाहिपे जी शयुनि जा अघ रोज़ाने जी बुनियाद ते चेक करण जो फ़ैसिलो कयो आहे। वॾे वज़ीर पारां डीसीज़ खे हथरादू महांगाई ऐं ज़ख़ीरो कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। अघनि बाबति दुकानदारनि चयो आहे त स्टॉल्स ऐं बाज़ार में प्राइस लिस्ट ज़रूर लॻाई वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। पटाटा 30, वॾो बसर 148 ऐं नंढो बसर 120 रुपया विकिरो थिए पियो। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। गुल गोभी 45 ऐं बंद गोभी जो फ़ी किलो 40 रुपया विकिरो थी रहियो आहे। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो आहे तूरी 100 ऐं वाङण 45 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह पारां आम वाहिपे जे शयुनि जा अघ रोज़ाने जी बुनियाद ते ॾिसण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह खे अघनि बाबति पिणु आगाह कई वई आहे। वॾे वज़ीर पारां डीसीज़ खे हथरादू महांगाई ऐं ज़ख़ीरो कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई आहे। जॾहिं त वॾे वज़ीर सैयद मुराद शाह खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो आहे स्टॉल्स ऐं बाज़ार में प्राइस लिस्ट ज़रूर लॻाई वञे। वॾे वज़ीर हिदायतूं जारी कयूं आहिनि दुकानदारनि खे। अवां खे आगाह कयूं पिया। पटाटा 30, वॾो बसर 148 ऐं नंढो बसर 120 रुपया विकिरो थिए पियो। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे।